मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं औरत मर्दाणो लिबास पाए या मर्द औरताणो लिबास पाए उन जे बारे में छा हुकुम आहे। जेकॾहिं का बि औरत ॻाल्हि ज़हन में रखो, जेकॾहिं का बि औरत मर्दनि वारो लिबास पाए थी ऐं कोई बि मर्द औरतुनि वारो लिबास पाए थो, इन मर्द जे मथां बि लानत हूंदी आहे ख़ुदा जी, इन औरतुनि जे मथां बि ख़ुदा जी लानत हूंदी आहे। ॿिन्हिनि जे मथां लानत आहे। असांजो माशरो, असांजा मुस्लमान हथ खां निकिरी विया। अमूमन तव्हां ॾिसंदा हूंदव मीडिया जे अंदरि औरतूं आहिनि, असां केरु आहिनि, अलाह जो कसम मुस्लमान औरतूं आहिनि। कसम खणी ॻाल्हि थो कयां, मुस्लमान औरतूं आहिनि, मर्दनि जहिड़ा कपिड़ा पातल अथनि। अहिड़ी तरह मर्द आहिनि। इन मर्दनि खे बि को शर्म ऐं हया आहे ई न, निभागनि खे, जेके औरताणो जेको लिबास पाइनि, औरतुनि वारो लिबास पाइनि। नबी सो फरमायो, जेकॾहिं कोई बि औरत मर्द जहिड़ी मुशाबित करे ऐं कोई बि मर्द औरतुनि जहिड़ी मुशाबित करे, ॿिन्हिनि जे मथां लानत आहे। इस्लाम सख़्ती सां मना कयो। हालांकि